कारूंझर छा आहे? कारूंझर सिंध जे ॾखण ओभर में थरपारकर ज़िले जे नंगर पारकर में वाक़े जबलनि जी हिकु क़तार आहे जेका 19 किलोमीटर क़तार आहे, जंहिंजी वधि में वधि ऊचाई 203 मीटर या 1001 फुट आहे। कारूंझर जबलनि में गिरनाट क़ीमती पत्थरनि सां गॾोगॾु चाइना मिट्टी बि मिले थी। कारूंझर रेगिस्तानी इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ पहाड़ी इलाइक़े ते मुश्तमिल आहे, जंहिंजे ओभर में नंढा जबल आहिनि जेके सावक सां ढकियल हूंदा आहिनि, छाकाणि त उतां सॼो साल वहंदड़ 2 वॾा चश्मा आकलेश्वर ऐं सरदारो निकिरंदा आहिनि। उनखां अलावा सावण जी मौसम में वहंदड़ बेटियाणी ऐं गोरदड़ो नाले 2 चश्मा पिणु वहंदा आहिनि। कारूंझर जे जबलनि ते कारूंझर डैम पिणु ठहियलु आहे जेको नंगर पारकर खे पाणी ॾिए थो। हिननि वॾनि चश्मनि खां अलावा परानावा खां कच्छ जे रण ताईं ॿिया बि नंढा वॾा 20 नाला पिणु कारूंझर जे जबलनि मां वहंदा आहिनि, जंहिंमें भाटियाणी, माऊ, गोरदाड़ो, रनासेर, बोडीसर ऐं लोलराई शामिल आहिनि। अगस्त ऐं सेप्टेंबर में कारूंझर जो इलाइक़ो थधो ऐं वणंदड़ हूंदो आहे, इन करे सिंध समेत पूरे पाकिस्तान मां सयाह घुमण लाइ ईंदा आहिनि। कारूंझर खे सिंध जी सूंहं सम्झियो वञे थो, इन करे कारूंझर जो ज़िक्र केतिरनि सिंधी ऐं मारवाड़ी शहरनि, लोरिन ऐं लाॾनि में मिले थो। कारूंझर जा मक़ामी माण्हू चवंदा आहिनि त होथलाल परे खां सभिनी खां पहिरियां हिननि जबलनि ते ॾिठो वियो हो। पुराणे ज़माने में कारूंझर खे किनरूं पिणु चवंदा हुआ। कारूंझर जे मशहूरु मागनि में बोडीसर तलाउ, आलाख वाह, सरदारो, गाओ मुखी, पनराज गुडर, नानी चंदर गुडर, चंदन गुडर, झरणूं ऐं भवरूं मशहूरु आहिनि। हसीन नज़ारनि ऐं सावक खां अलावा कारूंझर कुदरती मैदनियात सां मालामाल आहे। कारूंझर में हिकु क़ीमती पत्थर गिरनाइट यानी संग समाक मिले थो, जेको उते जे माण्हुनि जो विरसो आहे। सिंध जा माण्हू तमामु हसास ऐं कुदरती ज़ीनत खे भाईंदड़ तबियत ऐं पंहिंजी तहज़ीब सां चाह रखंदड़ दुनिया में मशहूरु आहिनि। इन करे पंहिंजे क़ीमती असासनि खे विकिरो करण खे पाप सम्झंदा आहिनि। नंगर पारकर बि असांजो क़ीमती असासो आहे, जंहिंखे विकिणणु हिकु वॾो पाप आहे।